साहब तव्हांजी तरफ़ हूंदसि जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु इरसा जी एडवाइज़री कमेटी जो इजलास थियो आहे। सो इजलास में ख़रीफ़ जी मुंद लाइ सूबनि जे विच में पाणी जी विरहासत समेत पाणी जी दस्तियाबी ऐं डैम जी सूरतहाल ते गौर कयो वियो आहे। त पहिरियों त इहो ॿुधायो त हीउ इजलास ख़ासि हुयो या हीउ रूटीन जो मामिलो आहे? जी कुर्बान साहब रूटीन जो मामलो आहे। वो क़रीब जे शुरू में थींदो आहे। 6 माह ई इजलास थींदा आहिनि। 6 महीना ख़रीफ सीज़न, 6 महीना रबी सीज़न। ऐं उनजे शुरू में एडवाइजरी इजलास में पाणी जी जेको मौजूदगी खोट सूबनि जे हिसे जो तइन थींदो आहे। ऐं ख़रीफ सीज़न 1 अप्रैल खां शुरू थियो। पहिरियां एडवाइजरी कमेटी जो हिकिड़ो इजलास पहिरियां थी चुको, पर उन ते पाणी जो बहरान शदीद हुयो त हिकिड़े महीने जे लाइ पाणी जी मौजूदगी ऐं सूबनि जे हिसे जो कातो लॻायो वियो। अॼु ॿीहर इजलास थियो आहे जंहिंमें बि ईंदड़ 2 महीननि लाइ पाणी जी मौजूदगी जे हवाले सां ॻाल्हि कई वई आहे, उनजी निशानदेही कई वई आहे। पाणी जी मौजूदगी यकीन तौर ते अञा बि बहितर तो थी आहे, पर क्रिटिकल ज़रूर आहे। तो अॼु बि इहो तय कयो वियो त ईंदड़ 2 महीननि में जेको हवाइली ख़रीफ़ जो सीज़न सॾिजे थो 21% पाणी जी खोट थींदी ऐं पछाड़ी में 7% खोट थींदी। ऐं उन सां गॾोगॾु जेको विच वारो मामिलो आहे उहो अञा ताईं उहो साॻियो आहे। टिरुखी फार्मूलो जेको हिकिड़ो उबूरी फार्मूलो आहे जेको 2003 खां हलंदड़ आहे। ऐं इहो केस बि CCI में पेंडिंग आहे। हिकिड़ी तवक़ा इहा हुई त CCI जे गुज़िरियल इजलास में इन मामले खे हल कयो। लिंक कैनाल्स वारे मामले ते बि अॼु ॻाल्हि थी जंहिंमें सिंध एहतजाज कयो ऐं पंजाब साफ़ इनकार कयो, कुझु ज़रिया इहो बि ॿुधाइनि पिया गुरबान साहब? इन पंजाब जो कोई अमल दख़ल मूंखे ॾिसण में नथो अचे, छो त CCI जी इरसा जी एडवाइजरी कमेटी जो ही फ़ैसिलो 2003 में कयल आहे। उनखे सिंध हुकूमत CCI में चैलेंज कयो ऐं ही 7 सालनि खां 2003 खां या 2004 खां उहो फ़ैसिलो पेंडिंग आहे, अञा ताईं पेंडिंग आहे। तो तंहिं करे पंजाब वग़ैरह जे हथ में कोन्हे हिन जे फ़ैसिले में तब्दीली या त इरसा जे फोरम ते एडवाइजरी कमेटी जे इजलास में थी सघे थो या इन में तब्दीली CCI जे फोरम ते थी सघे थो। सूबे वटि कंहिं वटि इहो पावर न आहे त हिन फार्मूले खे तब्दील करे। सही, ठीकु आहे। अहमदाद साहब तव्हांजो अॼोके इजलास ते छा एनालिसिस आहे? जीअं चवंदा त हिकिड़ो रूटीन जो मैटर आहे, पर जेको वाटर शॉर्टेजिस असांखे काउंट कराई वयूं आहिनि अॼोके हिन एडवाइजरी कमेटी जे इजलास में, उनखे मद्देनज़र रखंदे छा था सम्झो? तव्हांजो छा एनालिसिस आहे अहमदाद साहब? न ही रूटीन मैटर आहे। पाणी जॾहिं पंहिंजो शॉर्टेज थींदी आहे त सूबनि खे अॻुवाट अलर्ट कबो आहे तव्हांखे केतिरो पाणी मिली सघंदो रबीअ लाइ या ख़रीफ़ लाइ। सो इहो हिकिड़ो इरसा जी जोड़जक जो हिसो आहे त उहो सूबनि खे ज़ाहिरा पोखाई थियणी आहे। हारियुनि खे आबादगारनि खे पंहिंजी ॿनी उन हिसाब सां रखणी हूंदी आहे। सो उनजे करे सूबनि खे इंटीमेट कयो वेंदो आहे तव्हांखे केतिरो पाणी मिली सघे थो। उहो सूबा अॻियां मैनेजमेंट कंदा आहिनि पंहिंजे बैरेजिस जी, कैनाल्स जी। सो हिकिड़ो रूटीन मैटर आहे, पर हिन में ज़ाहिरा जेका पाणी मौजूद आहे सही हारियुनि वटि फसल जी पोखाई जे लाइ जीअं सीज़न ज़ाहिरा शुरू थी चुको आहे। पाणी जी हाणे ॾिसो बहितरी आई आहे न, पाणी जी सूरतहाल बहितरी आई आहे। पाणी जी जे 21% का उन्होंने प्रिडिक्ट कयो आहे त 21% रहंदी अर्ली ख़रीफ़ में, अगले ख़रीफ़ में शॉर्टेज ऐं 7% ताईं जेको लेट ख़रीफ़ ताईं थींदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन में जेको चनाब जो ज़िक्र कयल आहे न, चनाब जे पाणी जी घटिताई उहा डिस्कस कई आहे। इहो थोरो छाकाणि त चनाब जो पाणी अञा ताईं ऑफिशियली मूंखे सम्झ में नथो अचे त चनाब जो पाणी को इंडिया रोके सघे थो पियो एतिरो खड़ो असांजे ज़बान ते ऐं असांजे बैराजनि ते, असांजे पंहिंजो पाणी जे पूरे जो पूरे निज़ाम ते। तो उनजो ज़िक्र मुंहिंजे लाइ थोरो हैरान कुन ज़रूरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इन ते असां इहा पॉइंट इजाज़त ॾींदो मोहसिन साहब जी तरफ़ खणी वञा। मोहसिन साहब, हिकु त ओवरऑल तव्हां पंहिंजो एनालिसिस ॾिजो अॼोके हिन एडवाइजरी कमेटी जे इजलास जी, पर हीअ ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे त भई चनाब जो पाणी जेको आहे हिन में